किरोना वारिस नाहे खुदा जो ही दमर आहे। किरोना वारिस नाहे खुदा जो ही दमर आहे। बुरन अमलन जो दुनिया ते असुल में ही असर आहे। किरोना वारिस नाहे खुदा जो ही दमर आहे। किरोना वारिस नाहे खुदा जो ही दमर आहे। बुरन अमलन जो दुनिया ते असुल में ही असर आहे। किरोना वारिस नाहे कलो को ॾींहुं आहे जो घुमी वई मुल्क में माकड़। कलो को ॾींहुं आहे जो घुमी वई मुल्क में माकड़। लिखल क़ुरान में आहे त माकड़ खुद कहर आहे। लिखल क़ुरान में आहे त माकड़ खुद कहर आहे। बुरन अमलन जो दुनिया ते असुल में ही असर आहे। किरोना वारिस नाहे बुराइन जे पुठियां हर को चङाइन जे मथां कावड़। बुराइन जे पुठियां हर को चङाइन जे मथां कावड़। बुरन जाइन में आबादी बुरन जाइन में आबादी चङिन जाइन ते बर आहे। बुरन जाइन में आबादी चङिन जाइन ते बर आहे। बुरन अमलन जो दुनिया ते असुल में ही असर आहे। किरोना वारिस नाहे बाज़ारन में रुगो माण्हू ऐं होटल सब भरल। लेकिन बाज़ारन में रुगो माण्हू ऐं होटल सब भरल। लेकिन मसाजिद ॾे अचण वारन जो थोरो ई गुज़र आहे। मसाजिद ॾे अचण वारन जो थोरो ई गुज़र आहे। बुरन अमलन जो दुनिया ते असुल में ही असर आहे। किरोना वारिस नाहे उघाड़ पौज ते आहे त पर्दे में बेपर्दा। उघाड़ पौज ते आहे त पर्दे में बेपर्दा। इहा अंग्रेज जी साज़िश न कोई बेखबर आहे। इहा अंग्रेज जी साज़िश न कोई बेखबर आहे। बुरन अमलन जो दुनिया ते असुल में ही असर आहे। किरोना वारिस नाहे मुसलमानन ते खोलिया चीन में ज़ुल्मन जा दफ्तर विया। मुसलमानन ते खोलिया चीन में ज़ुल्मन जा दफ्तर विया। न केरियो वियो उन्हनि ते जो उहो कहिड़ो जबर आहे। बुरन अमलन जो दुनिया ते असुल में ही असर आहे। किरोना वारिस नाहे बरी कश्मीर वियो आहे बभड़ तो हिंद में भड़के। बरी कश्मीर वियो आहे बभड़ तो हिंद में भड़के। फलस्तीन का वहशत जो फलस्तीन का वहशत जो फलस्तीन का वहशत जो अञा बंद थियो न दर आहे। बुरन अमलन जो दुनिया ते असुल में ही असर आहे। किरोना वारिस नाहे असांजी पो बि ख़ामोशी असां बोड़ा असां गूंगा। असांजी पो बि ख़ामोशी असां बोड़ा असां गूंगा। असां अंधा भली लटजे असां अंधा भली लुटजे। असांजो कहिड़ो घर आहे अंधा। असां अंधा भली लुटजे असांजो कहिड़ो घर आहे।
बुरन अमलन जो दुनिया ते असुल में ही असर आहे किरोना वायरस नाहे असां पंहिंजन खपासीरा रफ़ीक अहमद क़यामत या असां पंहिंजन खपासीरा रफ़ीक अहमद क़यामत या अॻियां दीवार बीठी आ अॻियां दीवार बीठी आ असांजे लाइ पधर आहे अॻियां दीवार बीठी आ असांजे लाइ पधर आहे बुरन अमलन जो दुनिया ते असुल में ही असर आहे किरोना वायरस नाहे।